सुप्रीम कोर्ट के हुक्म बाद घोटकी शहर में मुख्तलिफ़ इलाक़नि में पहुंची करे म्यूनसिपल इंतज़ामी तरफ़ां एनक्रोचमेंट जाणाए करे दुकाननि ऐं घरनि खे ड्राए पट कयो वियो हो। जंहिंखां पोइ सुप्रीम कोर्ट के हुक्म के बावजूद ही जेका जॾहिं म्यूनसिपल इंतज़ामी तरफ़ां शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में एनक्रोचमेंट के हवाले सां कार्रवाई कई वयूं, दुकान ऐं ड्राए पट कया विया। वरी ॿीहर जेके आहिनि सुप्रीम कोर्ट के हुक्म खां पोइ जेको आहे म्यूनसिपल इंतज़ामिया तरफ़ां जेको ॿीहर घोटकी शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में जेके आहिनि 40 खां वधीक जेके दुकान आहिनि रात जे पहर में ठाहिया विया आहिनि ऐं जेको दुकान ठाहिराइण खां उनखे शटर बि लॻाया विया आहिनि, पर इंतज़ामिया हिन वक़्त ताईं नोटिस न वरितो आहे। इन महिल तव्हां अचो त हितां जेके घोटकी शहर जा रहवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन महिल उनजो छा चवणु आहे? सुप्रीम कोर्ट के हुक्म सां जॾहिं हे इनक्रोचमेंट के नाले सां ही दुकान ड्राया विया, माटिलियूं ड्रायूं हुयूं, उन वक़्त भी असांखे इहो ख़दशो हुयो त ही का पॉलिसी आहे, ही ड्राहे करे ही वरी ठाहींदा, वरी नवनि माण्हुनि खे नवाज़ींदा। हाणे मालूम इहो थियो आहे त ही जेके भी दुकान ठहनि था इहे उन माण्हुनि जे पैसनि ते ठहनि था जंहिं ग़रीबनि जा ड्राता जंहिं वटि 5 रुपया आहिनि उन पंहिंजा पैसा ॾिना नी, कई लख कई 2 लख, जंहिंजी जेतिरी माटिली जी हैसियत आहे हे माटिलियूं ठहनि थियूं पियूं। सुप्रीम कोर्ट के आर्डर ते या इनक्रोचमेंट ख़त्म कराई वई, ग़रीबनि जा घर दुकान ड्राए तबाह कया विया। उन्हीं को पोइ 2 महीननि खां पोइ वरी अलाए कहिड़ी सुप्रीम कोर्ट जो आर्डर आया जो दुकान वरी तैयार थियनि थियूं। 2 लख रुपया ॿुधण में अचे थो, 2 लख रुपया CMO नादिर शाह अमरोटी वठी दुकाननि जी मोकल ॾिनी आहे। सुप्रीम कोर्ट साहब जो हुकुम हो त पूरे जेके सिंध जा रोडनि ते इनक्रोचमेंट आहे उहे रोड जेकी रोड खाते में माप आहे उन मुताबिक़ उनखे रोड हटाया वञनि। हिन रोड जी माप 60 फुट आहे। सुप्रीम कोर्ट ही रोड जेका स्टेशन खां वठी पंजू बाग ताईं हिन रोड जी 60 फुट माप आहे। ही सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते ही हटाया विया सॼो इनक्रोचमेंट। वरी हाणे अलाए कहिड़ी सुप्रीम कोर्ट बि आई आहे वरी जंहिं हुकुम कयो आहे त वरी साॻा तामीर थी विया आहिनि। ही सरासर घोटकी जे माण्हू जे वोट जी तोहीन आहे बाबा। जिन माण्हुनि वोट कयो आहे न उनजी ज़मीर, उनजी इख़लाक़, उन जेको वोट कयो आहे उन ज़मीर जी तोहीन आहे। ही कहिड़ी सुप्रीम कोर्ट साहिब आहे हुकुम कयो अदालत सगोरी त बाबा ही ड्राहे रोड खुलासा कयो त माण्हू जाम। असां रोज़गार जी इनकारी न आहियूं, तव्हां माण्हू को रोज़गार ॾियो, मुतबादिल रोज़गार ॾियो, बिल्कुलु ॾियो, रोज़गार जी इनकारी न आहियूं। पर हीअ जेको सिलसिलो आहे हिकु दफ़ो ड्रायो ख़र्चु कयूं, वरी ॿीहर ठाहियो, हाणे वरी रूपकारनि जा पैसा वधा विया आहिनि। पहिरें हिनखे सॼो ड्रायूं, वरी हाणे दुबारा पैसा वठी करे रूपकार ॾिनियूं आहिनि। पर पहिरियों जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हो छा उहो दुरुस्त न हुयो छा? जेकॾहिं दुरुस्त हो त पोइ वरी ॿीहर ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत आहे? जी मां घोटकी जे शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम जे तहत 2 महीना अॻु में घोटकी शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में इनक्रोचमेंट जाणाए करे दुकाननि खे ड्राए पट कयो वियो हो। पर उन खां पोइ ॿीहर 2 महीननि बाद घोटकी शहर जे पब्लिक पार्क भरिसां जेके 40 खां वधीक जेके दुकान आहिनि उहे राति जे पहर में ठाहिया विया आहिनि। पर ॿुधाए पियो वञे त इनजी का बि NOC न आहे, कंहिंजो बि हुकुम अहकामात न आहिनि। पर म्यूनसिपल इंतज़ामिया ऐं CMO घोटकी मुबैना तौर ते फ़ी दुकानदार खां 2 लख रुपया रिश्वत वठी करे उन्हनि जा दुकान जेके आहिनि ठाहिराए उनखे इजाज़त ॾिनी वई आहे। जंहिंखां पोइ राति जे पहर में दुकान जेके आहिनि ठाहिया विया आहिनि। जॾहिं त इन हवाले सां घोटकी जे शहरनि जो इहो चवणु आहे त अगरि म्यूनसिपल इंतज़ामिया दुकान ठाहिण जी इजाज़त ॾिनी आहे त पोइ जिन माण्हुनि जा घर ड्राए पट कया विया आहिनि उन्हनि खे बि जेके घर ठाहिराइण जी इजाज़त ॾिनी वञे। पर इन हवाले सां जेके घोटकी जा शहरी आहिनि जो चवणु आहे त घोटकीअ जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं कुझु जेके आहिनि अॻुवान आहिनि उन्हनि जी मिली भगत सां ई जेको आहे घोटकी शहर में इनक्रोचमेंट जाणाए करे दुकान ऐं घर ड्राए पट कया वेंदा आहिनि। पर उनखां पोइ जेको आहे वरी उनजी इजाज़त सां दुकान ऐं जेके घर जेके आहिनि इनक्रोचमेंट वारी जॻह ते ठाहिराइण जी इजाज़त ॾिनी वेंदी आहे। इन हवाले सां मुतालबो कयो आहे त फौरी तौरु जेके इनक्रोचमेंट जाणाए करे दुकान ड्राए पट कया हुआ जिते ॿीहर जेके दुकान ठाहिया विया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते ड्राए पट कयो वञे। कैमरामैन अब्दुल कादिर मगी सां गॾु माजिद अली संगड़, टाइम न्यूज़ घोटकी।